वनहमदुहु वनुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानिअका हुवल अबतर। क़ाबिल एहतराम मौजा इस्लामी भाइरो ऐं इस्लामी भेनरूं, क़ुर्बानी जे मुतालिक़ अर्ज़ु कयो वियो त उन जा 3 ॾींहं आहिनि, 10, 11 ऐं 12 जो सिज लहण खां पहिरीं ताईं। इन्हनि में बहितर ॾींहुं पहिरियों आहे, पोइ ॿियो ॾींहुं आहे, पोइ टियों ॾींहुं आहे। फ़ी नफ़्सी क़ुर्बानी इन्हनि मां जंहिं ॾींहं ते बि कजे क़ुर्बानी अदा थी वेंदी। ॿियो इन ई सिलसिले में अर्ज़ु कयो वियो त जानवर में उमिरि जो एतबार आहे, छेलो छेली आहे त साल जो, ढगी ढगो आहे त 2 सालनि जो, उठ आहे त 5 सालनि जो। उन में ॿिनंदो हुजणु शर्त कोन्हे, पर चूंकि आम तरह सां जॾहिं जानवर ॿिनंदो थी वेंदो आहे त पोइ यकीन सां चई सघिबो आहे त हिन जी एतिरी उमिरि आहे या वधीक आहे। पर ॿिनंदो अगरि न आहे त पोइ शुबो आहे त थी सघे थो छेलो छेली अञा साल जा न हुजनि। त इन में एहतियात जी ज़रूरत आहे। अगरि कंहिं पंहिंजो जानवर घर में पाण पालियो आहे या जंहिं पालियो आहे उहो सचो माण्हू आहे, इनखे इत्मिनान आहे त ही पैसनि जे ख़ातिर ग़लति बयानी कोन थो करे, त पोइ अगरि हू साल उमिरि ॿुधाए थो त उन जी क़ुर्बानी दुरुस्त आहे। इन में आम तरह सां बाज़ ग़लति बयानी खां कमु वठंदा आहिनि, इन करे एहतियात ज़रूरी आहे। अहिड़े तरीक़े सां ॿुधायो वियो त ढगी हुजे या उठड़ी हुजे, उन में वधि 7 हिसा आहिनि। घटि में घटि हिकिड़ो हिसो बि थी सघे थो। को शख़्स अकेले पंहिंजे तरफ़ां ढगो या उठड़ी क़ुर्बान करे त करे सघे थो। 6 हिसा रखी सघनि था, 5 रखी सघनि था। इन में ताक़ ऐं जुफ़्त 21 ऐं जोड़े जो कोई एतबार कोन्हे। बसि वधि में वधि 7 हिसा हुजनि, उन खां वधीक न हुजनि। ऐं को बि हिसो हिकिड़े हिसे खां घटि न हुजे। मसलन किन जानवर वरितो, चयूं त 3.5 हिसा हिकिड़े जा, 3.5 हिसा ॿिए जा, त कंहिंजी बि क़ुर्बानी कान थींदी, छाकाणि जो हिकिड़ो हिसो इन्हनि तक़सीम कयो आहे अधो अधु करे, त इन सां पोइ कंहिंजी बि कान थींदी। अलबत्ता अगरि हिकिड़ो 4 हिसा रखे, हिकिड़ो 3 हिसा रखे, पोइ सही आहे। इहे बारीक़ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, अध में फ़हम जे करे बसा औक़ात इंसान मुग़ालते में अची वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां ही ढगी या ढगो आहे, इन में जॾहिं 7 हिसा रखूं था त पोइ जॾहिं तक़सीम जो नौबत अचे थी त 2 सूरतूं आहिनि। अगरि त सभ जो सभु गोश्त ग़रीबनि में तक़सीम था कनि, पोइ त उनखे तोड़ण जी ज़रूरत कान्हे। पर जे पाण में तक़सीम था करणु चाहिनि त पोइ 7 हिसा तोड़े करे करणु ज़रूरी आहे। अंदाज़े सां न, दॿनि जे ज़रिए सां न, 7 दॿा हिकिड़े खे या 7 दॿनि में हिकिड़ो दॿो हिकिड़े खे, बल्कि तोड़े करे तक़सीम करणु ज़रूरी आहे। छाकाणि जो गोश्त जेको आहे
इहो क़ीमी शइ आहे ऐं हर हिसे में ॿिए जो हिसो आहे। जॾहिं ॿिए जो हिसो आहे त पोइ ज़रूरी आहे त तक़सीम बराबरि थिए। उहा थींदी तौर सां, कंहिं ॿिए शइ सां कान थींदी। बाज़े चवंदा आहिनि भई पछाड़ी में दॿनि सां विराए पोइ चवंदा आहिनि त भई बाक़ी जेको आहे सो असां हिक ॿिए खे माफ़ु करे छॾियो। इहो बि नाकाफ़ी आहे, दुरुस्त कोन्हे। इन करे तोरण में को ख़ासि वक़्तु कोन थो लॻे ऐं शरीयत जे हुक्म में अगरि का थोरी घणी मशक़त अचे थी त उनखे ख़ुशुसलूबीअ सां ख़ुशीअ सां क़बूलु करणु घुरिजे, छाकाणि जो उन सां अजर सवाबु वधे थो ऐं उन जी लापरवाहीअ जे करे बसा औक़ात गुनाह थो लाज़िम अचे। हिते बि गुनाह थो लाज़िम अचे व्याज जो। ऐं सभिनी खे मालूम आहे त व्याज ॾियणु वठणु केतिरो वॾो गुनाह आहे। इन करे इन जो ख़ासि एहतमाम कयो वञे त तोरे करे तक़सीम कजे। अहिड़े तरीक़े सां क़ुर्बानीअ में ज़रूरी आहे त जेको जानवर हुजे सो बिल्कुलु सुहिणो बि हुजे ऐं आज़ा उन जा सही हुजनि, अखियूं उन जूं सही हुजनि, कन सही हुजनि, टंगूं उन जूं सही हुजनि, पुछ उन जो सही हुजे। अगरि इन में को ऐब आहे त पोइ उन जो तफ़सील आहे। मसलन कन टियों हिसो या उन खां वधीक कटिजी अलॻि थी वियो आहे त उन जी क़ुर्बानी दुरुस्त कान्हे। ऐं ॿियो हूंदो आहे विच में चीर विझंदा आहिनि शिनाख़्त जे लाइ, सुञाणप जे लाइ, या बसा औक़ात का ख़ासि जानवर खे बीमारी थींदी आहे त बितौर दाग़ जे चीरींदा आहिनि त उन जी क़ुर्बानी दुरुस्त आहे। टियों हिसो या वधीक कटे अलॻि कयो वियो हुजे त पोइ उन जी क़ुर्बानी दुरुस्त नथी थिए। झंग में माण्हुनि जा जानवर चरंदा आहिनि त पोइ हर को माण्हू पंहिंजे जानवरनि खे ॿियनि जानवरनि खां जुदा करण जे लाइ कुझु निशान हणंदो आहे त उन में को कन खे चीरींदा बि आहिनि। अहिड़े तरीक़े सां पुछ आहे त टियों हिसो या उन खां वधीक कटियल आहे त उन जी क़ुर्बानी दुरुस्त कान्हे। अहिड़े तरीक़े सां नज़र आहे, कंहिं बि हिकिड़ी अखि जी नज़र टियों हिसो या उन खां वधीक वियल आहे त उन जी क़ुर्बानी दुरुस्त कान्हे। हाणे कीअं ख़बर पए त हिन जी नज़र टियों हिसो वई आहे त उन जो आसान तरीक़ो आहे, भाॻिया सम्झनि था त जेका पहिरीं जंहिं अखि जी नज़र घटि आहे उनखे बंदि करे, जंहिं अखि जी नज़र सही आहे उनखे खोलीनि, अंदाज़ो कनि त हिन जी नज़र केसीं ताईं पहुचे थी, पोइ वरी उन खे बंदि कनि ऐं जंहिंजी नज़र कमज़ोर आहे उनखे ॾिसनि त हिन जी केसीं ताईं नज़र पए थी। अगरि त नज़र पए थी जो फ़र्ज़ु करियो हुन जी नज़र थिए पई 10 फुटनि ते 9 फुटनि ते ऐं हिन जी नज़र पए थी 8 फुटनि ते त पोइ इहो सही आहे। पर जे हिन जी नज़र पए थी 6 फुटनि ते पए थी या उन खां बि घटि ते थी पए त गोया टियों हिसो हिन जी नज़र कान रही, इन करे उन जी क़ुर्बानी दुरुस्त कान्हे। सिंगनि जो जेतिरे क़दुरु मसइलो आहे त अगरि को सिंग भॼी पियो आहे, टुटी पियो आहे, लेकिन पाड़ खां कोन्हे निकितो, पाड़ में जो हिसो महफ़ूज़ आहे, चाहे सिंग जो काफ़ी सारो हिसो भॼी अलॻि थी वियो हुजे पर पाड़ में जो हिसो अञा महफ़ूज़ आहे त उन जी क़ुर्बानी दुरुस्त आहे। पर जे पाड़ में ई उन जी सिंग निकिरी वियो ऐं उन जो उहो हिसो ज़ख़्मी महसूसु थिए पियो त पोइ उन जी क़ुर्बानी दुरुस्त कान्हे। अहिड़े तरीक़े सां अगरि हिकिड़ी मोॾी ॿकरी आहे उनखे सिंग सिरे सां आहिनि ई कोन पर ॿिया शर्त सभु आहिनि, साल मौजूदु आहे त उन जी क़ुर्बानी बि दुरुस्त आहे।
अहिड़े तरीक़े सां जेका ॿकरी उन जा कन सिरे सां आहिनि ई कोन त उन जी क़ुर्बानी दुरुस्त कान्हे। पर जे कन अथसि पर नंढा नंढा अथसि ॿई कन पर नंढा नंढा अथसि त पोइ उन जी क़ुर्बानी दुरुस्त आहे। अगरि पेट सां आहे त नफ़्सुल अमर में पेट सां हुजण सां को क़ुर्बानीअ ते को असरु नथो पए, उन जी क़ुर्बानी दुरुस्त थियो थी वञे। अलबत्ता अगरि पेशगी अॻुवाट ख़बर आहे त हिन में हीअ पेट सां आहे त पोइ ठीकु आहे, न करे। पर जे कई त क़ुर्बानी दुरुस्त आहे। पोइ ॿ सूरतूं आहिनि, अगरि पेट मां हुनजो बच्चो ज़िंदह थो निकिरे त पोइ उनखे बि क़ुर्बान कबो, मुअल आहे त छुटो, बाक़ी क़ुर्बानी बहरहाल थी वेंदी। आम तरह सां माण्हू उन में तशवीश में हूंदा आहिनि त भई पेट सां आहे त उनजी क़ुर्बानी दुरुस्त न आहे, त इहो ख़्यालु दुरुस्त कोन्हे, ग़लति आहे। बल्कि हामिला जी क़ुर्बानी दुरुस्त आहे। बाज़ औक़ात में अगरि हिन कई ऐं बच्चो ज़िंदह निकितो त उनखे बि क़ुर्बान करिणो आहे, त गोया हिनखे ॿिनि क़ुर्बानीनि जो अजर सवाबु मिले थो। इहे सभु कमु कजे त अल्लाह ताला जी रज़ा ख़ातिर थो। जानवर उहो आहे पोड़ो थी वियो आहे ऐं उन जा सभु ॾंद छणी विया आहिनि, उन जी क़ुर्बानी दुरुस्त कान्हे। उमिरि त चाहे उन जी घणी थी वई पर ॾंद सभु छणी वियसि, उन जी क़ुर्बानी दुरुस्त कान्हे। पर जे कुझु छणिया आहिनि, कुझु बाक़ी आहिनि, जेके बाक़ी आहिनि से घणा आहिनि, जेके छणी विया आहिनि से घटि आहिनि, त पोइ उन जी क़ुर्बानी दुरुस्त आहे। अहिड़ो जानवर जेको बिल्कुलु ई ॾुबरो थी वियो हुजे, सफ़ा कमज़ोर थी वियो हुजे, जो उन जे हॾनि में को गोश्त न हुजे, त उन जी क़ुर्बानी बि दुरुस्त कान्हे। हा, अलबत्त कमज़ोर आहे, लेकिन एतिरो कमज़ोर कोन्हे, उन जे हॾनि ते बि गोश्त नज़र अचे थो, त पोइ उन जी क़ुर्बानी दुरुस्त थींदी। बहरहाल इन में एतदाल जी राह इहा ई आहे त मुनासिब जानवर हुजे, सुहिणो हुजे ऐं इन्हनि ऐबनि खां पाक हुजे। अच्छा, अहिड़े तरीक़े सां जो जानवर बिल्कुलु मंडो आहे, हलण महिल पेर ज़मीन ते नथो रखे, त अहिड़ी सूरत में उन जी क़ुर्बानी दुरुस्त कान्हे। हा, अलबत्ता जेको हलण महिल पेर रखे थो ज़मीन ते, अलबत्ता हले मंडकाए थो, लेकिन हलण महिल पेर ज़मीन ते रखे थो त उन जी क़ुर्बानी दुरुस्त आहे। बाक़ी जेको बिल्कुलु पेर नथो रखे त पोइ उन जी क़ुर्बानी दुरुस्त कान्हे। अल्लाह ताला असांखे सुन्नत जे मुताबिक़ सही तरीक़े सां हिन फ़रीज़े ऐं वुजूब खे अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।